अस्सलामुअलैकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ग़ुलाम हुसैन ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट। जी हाँ दोस्तों, हिकु वॾी अपडेट अची चुकी आहे। ग़ुलाम हुसैन ड्रामे में हिकु तब्दीली थियण वारी आहे। छा वाकई इहा तब्दीली थियण सां ग़ुलाम हुसैन ड्रामो अञा लखें व्यूज़ खणंदो? छा ग़ुलाम हुसैन ड्रामो हिन टाइम जेको हली रहियो आहे, ॿिया ड्रामा बंदि आहिनि, इन खे केतिरो फ़ाइदो पियो आहे, इहो सभु कुझु तव्हांखे ॿुधायूं था इन नंढिड़े वीडियो में। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि तकरार जे ख़तमु थियण खां पोइ, पथर दिलि जे बंदि थियण खां पोइ ऐं मोहब्बतनि जो बाग़ जे ख़तमु थियण खां पोइ ग़ुलाम हुसैन ड्रामे खे वॾो फ़ाइदो मिलियो आहे। छो जो हिन टाइम ॿियो को ड्रामो हली न रहियो आहे ऐं इन जे करे माण्हू ग़ुलाम हुसैन ड्रामे खे बार बार था ॾिसनि ऐं हज़ारें व्यूज़ हिन टाइम ग़ुलाम हुसैन ड्रामो खणी रहियो आहे। जेसीं ताईं मोहरम खां पोइ नवां ड्रामा हलंदा, तेसीं ताईं ग़ुलाम हुसैन इहो फ़ाइदो खणी रहियो आहे। ऐं चेंजिंग इहा आहे दोस्तों, ग़ुलाम हुसैन ड्रामे में हाणे मुख़्तियार चाकर जो ढींगो ढेरी कंदो ऐं चाकर ख़ान खे मुख़्तियार कंदो सफ़ा ॿोड़ींदो बीठल पाणी वांगुरु। छाजे करे हुन मुख़्तियार जी घरवारी सां चाकर निकाह कयूं वेठो आहे ऐं शेरे सिंध बि आहे मुख़्तियार। हाणे चाकर जे लाइ अचण वारे एपिसोडनि में का ख़ैर जी ख़बर न हूंदी, लाइक ज़रूरु कंदा।